मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 14 सबक 12 कैपेसिटरन जो ॻंढापो कॉम्बिनेशन ऑफ कैपेसिटर्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आउं आहियां सनाउल अबहर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे कैपेसिटरन जो ॻंढापो यानी कॉम्बिनेशन ऑफ कैपेसिटर्स। प्यारा ॿारो, हिन टॉपिक खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन टॉपिक जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो डिफाइंड द कॉन्सेप्ट ऑफ सीरीज़ एंड पैरेलल कॉम्बिनेशंस ऑफ कैपेसिटर्स। चवे थो त कैपेसिटरन जे सिलसिलेवार ऐं मुतवाज़े तस्वुर खे बयानु करणु। ॿी पॉइंट में चवे थो अंडरस्टैंड हाउ द कॉम्बिनेशन अफेक्ट्स वोल्टेज चार्ज एंड एनर्जी स्टोरेज। चवे थो त उहो सम्झणु त गॾियल तरतीब वोल्टेज चार्ज ऐं तवानीअ जे ज़ख़ीरनि ते कीअं असर अंदाज़ थिए थी। वाई वी स्टडी दिस, हीअ असीं छो था पढ़ूं। इन जे लाइ चवे थो by studying series and parallel capacitor connections we know that how they achieve desired capacitance, distribute voltage and charge, and design efficient circuits for electronics and power systems। चवे थो त सिलसिलेवार ऐं मुतवाज़ी कैपेसिटरन जे ॻंढापे जे सिलसिलेवार ऐं मुतवाज़ी कैपेसिटरन जे ॻंढापे जे मुताले करण सां असीं उहो सिखूं था त उहे कीअं घुर्बल गुंजाइश हासिल कनि था, वोल्टेज ऐं चार्ज विराइनि था ऐं इलेक्ट्रॉनिक्स ऐं पावर सिस्टमनि लाइ कराइतनि सर्किटनि ठाहिण में मदद कनि था। हींअर असीं पंहिंजे टॉपिक जे तरफ़ हलूं था, जेको आहे कॉम्बिनेशन ऑफ कैपेसिटर्स यानी कैपेसिटरन जो ॻंढापो। तो प्यारा ॿारो, हिन टॉपिक खे पढ़ण खां पहिरीं मां तव्हांखे जेको आहे त हिकिड़ो एग्ज़ाम्पल सम्झाइण जी कोशिशि कंदुसि। तो मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां वटि जेको आहे त कुझु कैपेसिटर्स मौजूदु आहिनि ऐं तव्हांखे हिकिड़ी असाइनमेंट ॾिनी वई आहे, हिकिड़ो प्रोजेक्ट ॾिनो वियो आहे ऐं उन में चयो वञे थो त तव्हां जेको आहे त हिकिड़ो सर्किट ठाहियो ऐं जंहिंमें जेको आहे तव्हांखे कैपेसिटर जी ज़रूरत पवे थी। पर जॾहिं तव्हां लेबोरेटरी में वञो था ऐं लेबोरेटरी में वञी करे उन कंपार्टमेंट में ॾिसो था त तव्हां वटि 3 वैल्यूज़ जा कैपेसिटर्स जेके आहिनि त तव्हांखे मिलनि था। हिकु कैपेसिटर मिले थो जंहिंजो वैल्यू आहे 2 माइक्रोफेराड ऐं ॿियो आहे 4 माइक्रोफेराड ऐं टियों आहे 6 माइक्रोफेराड। ही तव्हां वटि 3 जेको आहे त कैपेसिटर्स मौजूदु आहिनि, पर तव्हांजी जेका घुर्ज आहे उहा 6 माइक्रोफेराड खां बि वधीक आहे, या जेको आहे त तव्हांखे घुर्ज जेका आहे उहा 2 माइक्रोफेराड खां बि घटि आहे। पर तव्हां वटि तव्हांजे कंपार्टमेंट में जेके वैल्यूज़ जा कैपेसिटर्स पिया आहिनि उहे ही आहिनि, यानी 2, 4 ऐं 6 वैल्यूज़ जा। हाणे पोइ तव्हां छा कंदव, जेकॾहिं असांखे उहो वैल्यू जेको असांखे ज़रूरत वारो आहे उहो नथो मिले त छा असां सर्किट ठाहिणु छॾे ॾींदासीं? न। जेकॾहिं तव्हांखे ख़बर हूंदी, तव्हां साइंस पढ़ियल हूंदो, तव्हां कैपेसिटर्स जी कॉम्बिनेशन पढ़ियल हूंदव, त तव्हां छा कंदव, तव्हां इन टिनी कैपेसिटरनि खे मिलाए करे इन्हनि खे कंबाइन करे तव्हां पंहिंजे डिज़ायर वैल्यू खे अचीव करे सघो था। तव्हांखे जेको ज़रूरत वारो वैल्यू आहे उहो तव्हां हासिल करे सघो था। शर्त इहा आहे त तव्हांखे इन कैपेसिटर्स जी जेका कॉम्बिनेशन आहे उहा अचणु घुरिजे। अगरि जेकॾहिं असां हिन कैपेसिटर जी कॉम्बिनेशन जी ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो, त असां वटि 2 क़िस्मनि जूं कॉम्बिनेशन थींदियूं आहिनि। ठीकु आहे, उहे कहिड़ियूं थींदियूं आहिनि? उहे आहिनि असांजूं कैपेसिटर कैन ईदर बी कनेक्टेड इन सीरीज और इन पैरेलल। त असां वटि सिर्फ़ु 2 क़िस्मनि जूं कॉम्बिनेशन थींदियूं आहिनि। हिकिड़ी असां वटि सीरीज़ कॉम्बिनेशन हूंदी आहे ऐं ॿी असां वटि वरी पैरेलल कॉम्बिनेशन हूंदी आहे। हाणे उन खां बाद में हिकिड़ी शइ मां तव्हांखे सम्झाइणु चाहींदुसि त जेको असांजो कैपेसिटर हूंदो आहे, कैपेसिटर जी जेको आहे त सर्किट डायग्राम आहे उहा कुझु हिन तरीक़े सां हूंदी आहे। हीअं 2 असां वटि पैरेलल लाइन्स हूंदियूं आहिनि। हाणे जॾहिं बि तव्हांखे हिन क़िस्म जो को डायग्राम नज़र अचे कंहिं बि बुक में, कंहिं बि किताब में, कंहिं बि जॻह ते, त सम्झी वञो त हीउ जेको डायग्राम आहे उहो असांजो कैपेसिटर जो डायग्राम आहे, उनजो सर्किट सिंबल आहे। तो अहिड़े नमूने सां हाणे हिन में जेको आहे त जेके असांजूं लाइन्स आहिनि उहे ॿई पाण में बराबरि आहिनि, ॿई पैरेलल आहिनि। उन खां बाद में हिकिड़ो ॿियो डायग्राम बि असां अक्सर ॾिसंदा आहियूं, ॿियो हूंदो आहे ही। हिन डायग्राम में बि जेको आहे त असांजूं 2 लाइन्स पाण में पैरेलल आहिनि, पर इन में हिकिड़ी लाइन असांजी जेका आहे त उहा नंढी आहे ऐं हिकु लाइन असांजी वॾी आहे। ऐं हीअ जेका डायग्राम आहे प्यारा ॿारो, हीअ बैटरी जी आहे। ठीकु आहे, ऐं हीअ जेका मथी डायग्राम आहे उहा असांजी कैपेसिटर जी आहे। ऐं कैपेसिटर जी डायग्राम में
असां जूं ॿई जेके लाइन्स आहिनि उहे पाण में इक्वल हूंदियूं। बैटरी वारे डायग्राम में जेके असां जूं ॿ लाइन्स हूंदियूं उहे पाण में इक्वल न हूंदियूं। हूंदियूं त ॿई पैरेलल, कैपेसिटर वारी ऐं बैटरी वारी ॿई लाइन्स पाण में पैरेलल हूंदियूं, पर बैटरी में छा हूंदियो त हिकिड़ी असांजी लाइन नंढी हूंदी, ॿी लाइन असांजी वॾी हूंदी। उन खां बाद में जेका असांजी नंढी लाइन आहे उहा कंसिडर कई वेंदी आहे नेगेटिव, ठीकु आहे, ऐं वॾी जेका लाइन हूंदी आहे उनखे असां पॉज़िटिव चवंदा आहियूं। त अहिड़े नमूने सां हाणे जेकॾहिं असां सीरीज़ ऐं पैरेलल कॉम्बिनेशन जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त सीरीज़ कॉम्बिनेशन असांजी कहिड़ी हूंदी आहे ऐं पैरेलल कॉम्बिनेशन कहिड़ी हूंदी आहे। जेकॾहिं असांखे ही वैल्यूज़ जा कैपेसिटर्स मिलियल आहिनि त असां उन्हनि खे कहिड़ी कॉम्बिनेशन में असां जेको आहे त उन्हनि खे कंबाइन कंदासीं जॾहिं त असांखे जेको रिक्वायर्ड वैल्यू आहे उहो असांखे मिले। हाणे मिसाल जे तौर ते असां वटि ही जेको आहे त 3 कैपेसिटर्स आहिनि। हाणे असां छा था कयूं, असां इन टिनी कैपेसिटर्स खे जेको आहे त पाण में कनेक्ट कयोसीं, ठीकु आहे। हाणे ही हिकिड़ो कैपेसिटर थी वियो, ॿियो ही कैपेसिटर आहे ऐं टियों ही कैपेसिटर आहे। हाणे इन टिनी कैपेसिटर खे असां पाण में जेको आहे त कनेक्ट कयो आहे ऐं इन टिनी कैपेसिटर्स जा वैल्यू असांजा सेम बि थी सघनि था ऐं डिफरेंट बि थी सघनि था। ऐं उन खां बाद में इन कैपेसिटर्स खे असां वरी कनेक्ट कयो आहे कंहिंसां, बैटरी सां। हाणे जेकॾहिं असां हिन सर्किट खे ॾिसूं, हिन असां डायग्राम खे ॾिसूं त ही डायग्राम जेको आहे, ही जेको सर्किट आहे उहो असांजो कहिड़ो आहे, सीरीज़ आहे या पैरेलल आहे। अगरि जेकॾहिं असां हिन सर्किट खे ॾिसूं प्यारा ॿारो, त अहिड़ो सर्किट जंहिंमें असांजो जेको आहे त जस्ट सिंगल लूप ठहे, अहिड़ो सर्किट जंहिंमें असांजो सिंगल लूप ठहे, उन सर्किट खे असां चवंदासीं इहो असांजो सीरीज़ सर्किट आहे या सीरीज़ डायग्राम आहे। सो हिन में बि ॾिसो त हिन में बि असांजो जेको आहे त सिंगल लूप ठहे थो। त अहिड़े नमूने सां असां हिते लिखंदासीं इन सीरीज़ कॉम्बिनेशन कैपेसिटर्स आर कनेक्टेड टू अ बैटरी इन सिंगल लूप, यानी कैपेसिटर जेके आहिनि असांजा उहे बैटरी सां कनेक्ट हूंदा पर सिंगल लूप में। ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां हाणे सेकंड डायग्राम जी तरफ़ हलूं प्यारा ॿारो, त सेकंड डायग्राम में बि असां 3 कैपेसिटर्स कनेक्ट कया आहिनि, ठीकु आहे, पाण में। ऐं उन खां बाद में इन टिनी कैपेसिटर्स खे वरी असां कनेक्ट कयो आहे कंहिंसां, बैटरी सां। हाणे जेकॾहिं असां ॾिसंदासीं त हिन डायग्राम में यानी सीरीज़ वारे डायग्राम में असांजो जेको लूप आहे उहो सिंगल ठहे पियो, पर जेकॾहिं असां हिन डायग्राम में ॾिसंदासीं त हिते असांजो छा सिंगल लूप ठहे थो, न, हिते असांजो हिकु लूप ही थो ठहे, ॿियो लूप ही थो ठहे ऐं टियों जेको लूप आहे उहो वरी असांजो उहे थो ठहे, ठीकु आहे। यानी हिन में असांजा जेके लूप्स आहिनि उहे हिक खां वधीक था ठहनि, त हिन खे असां चवंदासीं जेको आहे त असांजो पैरेलल कॉम्बिनेशन, ठीकु आहे। त इन जे लाइ असीं लिखंदासीं इन पैरेलल कॉम्बिनेशन कैपेसिटर्स आर कनेक्टेड टू अ बैटरी इन 2 or more लूप्स, ठीकु आहे। हाणे ही जेको सिंगल लूप वारो डायग्राम आहे प्यारा ॿारो, इहो आहे असांजो सीरीज़ जो, ऐं उन खां बाद में जेको असांजो मोर लूप्स वारो डायग्राम आहे जंहिंमें असांजा लूप्स वधीक ठहनि था, इहो आहे असांजो वरी पैरेलल डायग्राम या पैरेलल कॉम्बिनेशन। हींअर असीं हलूं था जेको आहे त सीरीज़ कॉम्बिनेशन जी तरफ़। त सीरीज़ कॉम्बिनेशन में कहिड़े नमूने सां जेको आहे त असांजो कैपेसिटर जेको आहे उहो वर्क करे थो, कहिड़े नमूने सां असांजी जेके चार्जिस आहिनि उहे जेको आहे त मूव करनि थियूं। हाणे ॾिसो प्यारा ॿारो, हीअ असां वटि जेको आहे त बैटरी आहे, ठीकु आहे। हाणे बैटरीअ जो जेको पॉज़िटिव साइड आहे उहो असां कनेक्ट कयो आहे कैपेसिटर जे पॉज़िटिव साइड सां, ऐं बैटरी जो जेको नेगेटिव साइड आहे उहो असां कनेक्ट कयो आहे हिकिड़े ॿिए कैपेसिटर जे नेगेटिव साइड खां। जीअं त असांखे ख़बर आहे त जेका पॉज़िटिव साइड हूंदी आहे उहा हाई पोटेंशियल हूंदी आहे ऐं नेगेटिव साइड असांजी लो पोटेंशियल हूंदी आहे। हाणे इन में छा थींदो त जेका असांजी बैटरीअ जी पॉज़िटिव साइड आहे उहा हिन कैपेसिटर जे पॉज़िटिव साइड सां जॾहिं कनेक्ट थी त हितां इलेक्ट्रॉन खे जेको आहे त मूव कराईंदी पंहिंजे तरफ़, अट्रैक्ट कंदी पंहिंजे तरफ़, ठीकु आहे। हाणे जॾहिं हिन पॉज़िटिव साइड खां इलेक्ट्रॉन निकिता त कैपेसिटर जी हिन साइड में जेको आहे त इलेक्ट्रॉन्स जी डिफिशियंसी थी वई, इलेक्ट्रॉन जी घटिताई थी वई, त हिते जेको आहे त चार्ज असांजी घणी थी, जेको आहे त पॉज़िटिव चार्ज अची वई। हाणे जेकॾहिं मिसाल जे तौर ते मां हितां 2 इलेक्ट्रॉन जेको आहे कढिया या हिन बैटरीअ जे पॉज़िटिव सर्किट जेको आहे इन 2 इलेक्ट्रॉन पंहिंजे तरफ़ अट्रैक्ट कया, बैटरीअ जे पॉज़िटिव जेको आहे टर्मिनल 2 इलेक्ट्रॉन पंहिंजे तरफ़ अट्रैक्ट कया, त कैपेसिटर जी हिन पॉइंट ते जेको आहे त पॉज़िटिव चार्ज अची वई, पर जेको आहे त 2 इलेक्ट्रॉन जेतिरी। हाणे इन मतिलबु छा थियो, हिन साइड जेका आहे त पॉज़िटिव चार्ज असांजी इंक्रीज़ थी वई। हाणे जॾहिं हिते असांजी पॉज़िटिव चार्ज इंक्रीज़ थी वई त जेका असांजी लेफ्ट साइड आहे कैपेसिटर जी उन में त नेगेटिव चार्जिस असांजो बराबरि हुयूं जेके पहिरें जे हिसाब सां हुयूं। हाणे इन में छा थियो त हितां जेके असांजूं नेगेटिव चार्जिस हुयूं उहे जेको आहे त
ॿ जेको आहे त हिन तरफ़ अट्रैक्ट थियण जी कोशिशि कई। हाणे जॾहिं ॿ चार्जिस जेके आहिनि त उहे हिन तरफ़ अट्रैक्ट थियूं त हितां जेके ॿ जेके पॉज़िटिव चार्ज हुयूं उहे हितां रिपेल थी वयूं। कहिड़े तरफ़ थी वयूं? और हिन ॿिए कैपेसिटर जी तरफ़। हितां जेको आहे त छा थियो, हिते ॿ असांजूं नेगेटिव चार्जिस ठही वयूं। ऐं उन खां बाद में छा थियो त जेके हिन ॿ असांजूं पॉज़िटिव जेको आहे त चार्जिस आयूं काथे, और हिन प्लेट ते, त इन्हनि वरी छा कयो, उहो हितां ॿियनि पॉज़िटिव चार्जिस खे रिपेल कयो। ठीकु आहे, त हिते असांजूं जेको आहे त नेगेटिव चार्जिस ठही वयूं। उन खां बाद में छा थियो त हितां वारी जेके ॿ असांजूं पॉज़िटिव चार्जिस हुयूं वरी उन्हनि वरी हिते वरी ॿिनि पॉज़िटिव चार्जिस ॿिनि खे जेको आहे रिपेल कयो। ठीकु आहे, उहे वरी काॾे वयूं? नेगेटिव तरफ़। ठीकु आहे, त हाणे जेकॾहिं असां ॾिसंदासीं प्यारा ॿारो, त जेकॾहिं असां ॿ पॉज़िटिव चार्जिस हिकु असां पॉइंट सां कढियूंसीं या हिकु कैपेसिटर में जेको आहे त चेंज कयूंसीं त उहे असांजूं सेम चार्जिस जेको आहे त हर हिकु कैपेसिटर में चेंज थियूं। यानी जेकॾहिं असां चार्जिस जी ॻाल्हि कंदासीं त चार्ज असांजी जेको आहे त सेम रही हर कैपेसिटर ते। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां असां चई सघूं था त चार्ज जेका आहे त उहा असांजी हर कैपेसिटर ते सेम रही। उन खां बाद में हिकिड़ी ॿी पॉइंट सम्झंदा हलो त मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां वटि हिकिड़ो क्लोज सर्किट आहे प्यारा ॿारो, ऐं उन सां हिकिड़ो कैपेसिटर आहे ऐं उन सां जेको आहे त असां बैटरीअ खे कनेक्ट कयो आहे। हाणे ॾिसो त जॾहिं असां हिन बैटरीअ खे उन कैपेसिटर सां कनेक्ट कयोसीं त हाणे उन कैपेसिटर ऐं उन बैटरी में जेके असांजो पोटेंशियल डिफरेंस हूंदा उहे असांजा सेम हूंदा। पर जेकॾहिं असां हिते ॻाल्हि कयूं त हिते छा, हिते जेकॾहिं असां ॾिसंदासीं त हीउ जेको असांजो कैपेसिटर आहे उनजी हिकु साइड त बैटरी सां कनेक्ट आहे, पर ॿी साइड असांजी बैटरी सां कनेक्ट न आहे। ऐं हिन ॿिए कैपेसिटर में जेकॾहिं ॾिसंदासीं त इन जूं ॿई साइडियूं असांजूं बैटरी सां कनेक्ट न आहिनि। ऐं उन खां पोइ हिन फर्स्ट कैपेसिटर में जेकॾहिं असां ॾिसंदासीं त इन में जेके असांजूं साइड्स आहिनि उहा हिकिड़ी त बैटरी सां कनेक्ट आहे, पर ॿी साइड असांजी बैटरी सां कनेक्ट न आहे। यानी हिते असांजो जेको पोटेंशियल डिफरेंस आहे, यानी वोल्टेज जेके आहिनि उहे असांजा सेम न आहिनि। चार्जिस त असांजूं सेम आहिनि, पर वोल्टेज सेम न आहिनि। यानी फर्स्ट कैपेसिटर में वोल्टेज चेंज हूंदी, सेकंड कैपेसिटर में भी वोल्टेज चेंज हूंदी, ऐं थर्ड कैपेसिटर में भी वोल्टेज चेंज हूंदी। हाणे हिते छा थियो त सीरीज जेका असांजी कॉम्बिनेशन आहे प्यारा ॿारो, उन में चार्जिस त असांजूं सेम हूंदियूं, पर वोल्टेज असांजी डिफरेंट हूंदी। ठीकु आहे, हाणे जेका शइ असांजी डिफरेंट हूंदी आहे असां उहा छा कंदा आहियूं, उनखे असां जेको आहे त डिवाइड में खणी वेंदा आहियूं। ठीकु आहे, पर जेकॾहिं असां हिते हाणे हिन कॉम्बिनेशन जी ॻाल्हि कयूं त सीरीज कॉम्बिनेशन जी असां डेफिनेशन कहिड़े तरीक़े सां लिखी सघूं था, त उनजे लाइ असां चवंदासीं such a combination in which the charge stored in each capacitor is the same। जी त मां तव्हांखे ॿुधायो त चार्ज जेका आहे उहा हर कैपेसिटर ते स्टोर जेका थींदी उहा सेम थींदी। whereas the potential difference across all capacitors is different। यानी जेको असांजो पोटेंशियल डिफरेंस हूंदो उहो हर कैपेसिटर ते जेको आहे त अलॻि अलॻि हूंदो, यानी वोल्टेज अलॻि अलॻि हूंदी। तो अहिड़े नमूने सां तो प्यारा ॿारो जेकॾहिं असां टोटल पोटेंशियल डिफरेंस हिन कैपेसिटर्स जी मालूम करणु चाहियूं त पोइ असां कीअं कंदासीं, उनजे लाइ असां छा कंदासीं, सभिनी वोल्टेजिस खे असां जेको आहे त पाण में प्लस कंदासीं। हाणे उन खां बाद में जीअं त असां पढ़ी आयासीं त कैपेसिटर जी जेका जेको फार्मूलो हुयो प्यारा ॿारो, उन में छा हुयो त उन में हुयो असांजो C इज इक्वल टू Q अपॉन V। ठीकु आहे, हाणे उन खां बाद में V खे जेकॾहिं असां सब्जेक्ट बणाईंदासीं त पोइ छा थींदो, पोइ असांजो जेको फार्मूलो ठही वेंदो उहो ठही वेंदो Q अपॉन C। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां हिते असां जेको आहे त उहो फार्मूलो रखियोसीं, V कंहिंजे बराबरि थींदी Q अपॉन C जे। त वोल्टेज 1 में Q डिवाइड बाय C1 यानी कैपेसिटर 1 जो वोल्टेज, ऐं V2 ते Q डिवाइड बाय C2 यानी कैपेसिटर 2 जो वोल्टेज, ऐं उन खां पोइ V3 जे हिसाब सां जेकॾहिं लिखियोसीं त Q डिवाइड बाय C3 यानी कैपेसिटर 3 जी वोल्टेज। हाणे उन खां बाद में प्यारा ॿारो जीअं त असां हीअ जेको आहे कॉम्बिनेशन जेको आहे त ठाहीसीं, उन खां बाद में हाणे छा था कयूं, जेकॾहिं हिन फार्मूले मां का शइ असां कॉमन कढणु चाहियूं त उहा कहिड़ी निकिरी सघे थी, उहा असांजी निकिरी सघे थी Q। हाणे Q खे असां जेको आहे कॉमन था कढूं, जॾहिं हिन खे असां कॉमन कढियोसीं त पोइ छा थींदो, हिते असां वटि बचंदो 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2 प्लस 1 अपॉन C3। ऐं उन खां बाद में जेकॾहिं हाणे हिते असां ॾिसंदासीं प्यारा ॿारो त हिते असांजो ही Q ऐं ही Q पाण में कैंसल आउट थी वेंदा। ठीकु आहे, हाणे जॾहिं ही ॿ Q पाण में कैंसल आउट थी विया, उन खां बाद में असां वटि छा बचो, असां वटि बचो 1 अपॉन C इज इक्वल टू 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2 प्लस 1 अपॉन C3। हे जेको C आहे इहो छा आहे, CEQ, इन जो मतिलबु आहे त जेको आहे इक्विवेलेंट कैपेसिटेंस, यानी टोटल कैपेसिटेंस जेकॾहिं असां हाणे हिन सर्किट जी मालूम करणु चाहियूं त उहा असां हिन फार्मूले जे तहत मालूम करे सघूं था।
सीरीज़ कॉम्बिनेशन में जेकॾहिं असांखे कुझु वैल्यू ॾिए थो कैपेसिटर जा प्यारा ॿारो त उन में असां कैपेसिटेंस जेकॾहिं मालूम करणु चाहींदासीं टोटल त पोइ उन जे लाइ असांखे ही फार्मूलो लॻाइणो पवंदो। ही फार्मूलो तव्हां यादि कयो सीरीज़ कॉम्बिनेशन जे लाइ 1/c इज इक्वल टू 1/c1 प्लस 1/c2 प्लस 1/c3। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे असां कुझु जेको आहे त की पॉइंट्स सम्झण जी कोशिशि कंदासीं त सीरीज़ कॉम्बिनेशन में जूं जेके मेन की पॉइंट्स आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि। सभ खां पहिरीं जेका असां फार्मूले में लिखीसीं प्यारा ॿारो CEQ या इन जो मतिलबु आहे इक्विवेलेंट कैपेसिटेंस यानी टोटल कैपेसिटेंस कंहिंजो हिन सर्किट जो। जॾहिं असांखे जेका ज़रूरत आहे कैपेसिटर जी त उहो असां वटि टोटल कैपेसिटेंस जेको आहे त केतिरी मिलंदी। उन खां बाद में चवे थो इक्विवेलेंट कैपेसिटेंस ऑफ अ सीरीज कॉम्बिनेशन इज डिक्रीज़। जॾहिं असां सीरीज कॉम्बिनेशन कंदासीं त उन में जेका असांखे टोटल कैपेसिटेंस मिलंदी प्यारा ॿारो उहा मिलंदी असांखे छा घटि। उन खां बाद में चवे थो त फॉर द टू कैपेसिटर्स C1 एंड C2 चवे थो अगरि जेकॾहिं असां वटि ॿ कैपेसिटर आहिनि। ठीकु आहे। जेकॾहिं असांखे कंहिं प्रॉब्लम में या कंहिं सर्किट जे लाइ असांखे चवे थो त सिर्फ़ु तव्हां वटि ॿ कैपेसिटर आहिनि, तव्हां उन्हनि जी कैपेसिटेंस मालूम कयो त उन जे लाइ हिकिड़ो शॉर्ट फार्मूलो आहे। उनखे असां कीअं मालूम कंदासीं? उन जे लाइ हिनखे छा कंदासीं टोटल कैपेसिटेंस मालूम करण जे लाइ असां कंदासीं C1 मल्टीप्लाई बाय C2 डिवाइड बाय C1 प्लस C2। ठीकु आहे। उन खां बाद में हींअर असीं हलूं था वरी लास्ट पॉइंट की तरफ़ जेका आहे जंहिंमें चवे थो त इक्विवेलेंट कैपेसिटेंस इज ऑलवेज लेस देन द लीस्ट इंडिविजुअल कैपेसिटर। चवे थो त जेको असांजो इक्विवेलेंट कैपेसिटेंस मिलंदो असांखे हिन सर्किट जो उहो हमेशह जेको आहे त तव्हांजे आख़िरी घटि में घटि कैपेसिटर खां बि घटि मिलंदो। मिसाल जी तौर ते ॾिसो हीअ असां वटि जेको आहे त 3 कैपेसिटर्स आहिनि। ठीकु आहे। हिकिड़ो असां वटि 2 माइक्रोफेराड, हिकिड़ो आहे 4 माइक्रोफेराड ऐं हिकिड़ो आहे 6 माइक्रोफेराड। हाणे हिन स्टेटमेंट जे मुताबिक़ हिन की पॉइंट जे मुताबिक़ चवे थो त जेकॾहिं असां ही टई कैपेसिटर हिते असां जेको आहे त कंबाइन कया आहिनि पोइ छा थींदो त जॾहिं असां हिन टिनी कैपेसिटर खे सीरीज़ मुताबिक़ जेको आहे त इन्हनि जो वैल्यू असां फाइंड कंदासीं फार्मूले जे मुताबिक़ जेको असां ऑलरेडी डिस्कस करे आयासीं त 1/c इज इक्वल टू 1/c1 प्लस 1/c2 प्लस 1/c3। त जॾहिं हिनखे असां जेको आहे त उन फार्मूले जे तहत हिन जो वैल्यू कढंदासीं त उहो वैल्यू असांखे जेको आहे त हिन लीस्ट कैपेसिटर जंहिंजो वैल्यू 2 आहे इन खां बि घटि असांखे जेको आहे त वैल्यू मिलंदो। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं हिते असां वरी हिन कैपेसिटर जे कुझु यूनिट्स जी ॻाल्हि कंदासीं त उन जा जेको आहे त कुझु यूनिट्स हिन तरीक़े सां आहिनि। चवे थो त 1 माइक्रोफेराड जेको हूंदो आहे उहो बराबरि हूंदो आहे 10⁻⁻6 फेराड जे ऐं उन खां पोइ नैनोफेराड जेको बराबरि हूंदो आहे उहो बराबरि हूंदो आहे 10⁻⁹ फेराड जे ऐं उन खां बाद में 1 पिकोफेराड जेको हूंदो आहे उहो बराबरि हूंदो आहे वरी 10⁻12 फेराड जे। तो मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीउ जेको लेक्चर आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।